MNN TV News. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोना तवानसी राया MNN TV हैदराबाद सिंध तरक्की पसंद पार्टी पारां 30 योम मादर वतन जे जलसे के STP सरबराह डॉक्टर कादिर मंगसी पख्तूनख्वान मिली पार्टी जे सेनेटर ओस्मान काकड़, नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे अगवान डॉक्टर अब्दुल हई बलोच, SUP सरबराह जलाल महमूद शाह ऐं ॿियनि खिताब कयो। उन हवाले सां पेश आहे मोहम्मद अली रिंद जी हीअ रिपोर्ट। मादरे वतन जा जलसा थियनि था, इन्हनि जलसनि सिंध जे माण्हुनि खे कुझु मोटिवेट कयो आहे? अॼु योम मादरे वतन आहे, सिंध जी सालगिरह आहे। जेको ॾींहुं जेको आहे त तव्हां ॾिसो पिया त कंहिं ख़ुशीअ खां घटि कोन्हे ॾींहुं। पूरी सिंध खां ही जेके काफ़िला कही आया आहिनि त लाज़मी आहे त ही सभिनि जी कमिटमेंट आहे न सिंध सां, सिंध धरतीअ सां। त सिंध धरती असांजी माउ आहे ऐं उन जे अॼु सालगिरह आहे। क़ौम परस्तनि पंहिंजो ग्राउंड ठाहियो आहे पंहिंजे सिंध वासियुनि जे दिलनि में? लाज़मी आहे, जेकॾहिं ग्राउंड न ठहियलु हुजे हा त अॼु ही लखनि जे तइदाद में माण्हू कीअं अचनि हा। त क़ौम परस्त डॉक्टर कादिर मंगसी साहब जेको उहो माण्हुनि जे दिलनि में रहे थो। सिंध जा क़ौम परस्त ऐवाननि में छो नथा अचनि? क़ौम परस्तनि खे अचणु ॾिनो वञे न, ऐं क़ौम परस्तनि जे लाइ जेका रस्ता रोक कई वई आहे, जेका क़ौम परस्तनि जे लाइ दुश्मनियूं आहिनि, तव्हां कीअं था सम्झो त नंढिड़ियूं शयूं आहिनि ऐं हू जेके अॻियां मांगर मछ वेठा आहिनि से चाहींदा त क़ौम परस्त अचनि। जॾहिं क़ौम परस्त ईंदा त सिंध जा जेके ही वसीला आहिनि उहे सभु सिंध जा हूंदा ऐं को बि ग़रीब कोन हूंदो। का बि माउ पंहिंजे जिगर जे टुकड़े खे कोन विकिणंदी ऐं कंहिंसां बि नाइंसाफ़ी कोन थींदी ऐं को लुटेरो, को वागू, को चोर, को धाड़ेवाल कोन हूंदो। इन जे करे असांखे उमेद आहे, असांजी जिदोजहद इहा जारी आहे त इहे क़ौम परस्त असेंबली में ईंदा ऐं सिंध जो केस विढ़ंदा। ही मादरे वतन असांजे माउ जो ॾिहाड़ो हूंदो आहे जेको असां हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे एॾी ख़ुशी महसूसु थींदी आहे। जे ईदुनि ते असां ख़ुशी महसूसु कंदा आहियूं, ईअं ई असां इन मादरे वतन ते बि ख़ुशी महसूसु कंदा आहियूं। छा ही दुरुस्त आहे जी पिंडाल चवे थो त असांजी सिंध जी क़िस्मत जेका क़ौम परस्ती बदिलाए सघंदा? बिल्कुलु असां बदिलाए सघूं था। असां हिकु आहियूं ऐं हमेशह हिकु ई रहंदासीं ऐं क़ौम परस्त हमेशह ॾुखे वक़्त ते क़ौम परस्त ई सिंध जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। इहो हुकुमरान न बल्कि असां ग़रीब ई हिन जी सिंध जी हिफ़ाज़त कंदा आहियूं। वफ़ाक़ी पार्टियुनि छा ॾिनो आहे? कुझु बि कोन ॾिनो अथनि, न को स्कूल आहिनि, न को कोई गैस किथे आहे, न को किथे का सही बिजली पई हले, छा ॾिनो अथनि? असां इन में मुतमिन न आहियूं, इन वफ़ाक़ मां इन मां मुतमिन न आहियूं। असां ॾाढो सुठो। मतलब कहिड़ियूं उम्मीदूं आहिनि डॉक्टर कादिर मंगसी मां? बसि अलाह कंदो जेकी बि उमेदियूं आहिनि सही थींदियूं। उम्मीदूं कहिड़ियूं आहिनि डॉक्टर मां? उमेदियूं सभु सही आहिनि। समझो था सिंध जे सिंध सूबे लाइ कुछ करे सघंदा? करे सघंदा इंशाल्लाह करे सघंदा। ही मादरे वतन जो जलसो तव्हां कीअं पिया ॾिसो? तमामु घणो बहितरीन जीअं हर साल थींदो आहे उअं ई आहे। तमामु जोश सां मल्हाईंदा आहियूं, हर साल तयारी ज़बरदस्त तरीक़े सां कंदा आहियूं ऐं जीअं ख़ासि तौर ते असां ईद जी तयारी कंदा आहियूं, मादरे वतन जी तयारी बि उअं ई हलंदी आहे ऐं हर साल जीअं बहितरीन ई पियो लॻे। पाकिस्तान ते वफ़ाक़ हमेशह डोमिनेट रहियो आहे, वफ़ाक़ी पार्टियूं डोमिनेट रहियूं आहिनि। सिंध जा क़ौम परस्त समझो था सिंध जी तक़दीर बदिलाए सघंदा? बिल्कुलु बदिलाए सघनि था जेकॾहिं उन्हनि खे मौक़ो मिले बि अॻियां अचनि त वफ़ाक़ खां तमामु घणा बहितर असांजा क़ौम परस्त आहिनि। क़ौम परस्तनि में तव्हां डॉक्टर कादिर मंगसी खे कीअं था ॾिसो? तमामु मथे आला। छा उम्मीदूं आहिनि उन मां? तमामु घणियूं उमेदूं आहिनि डॉक्टर साहिब जेकॾहिं अची विया हुकूमत में, उन्हनि खे सीट मिली वई त मूंखे लॻे थो त जेको बि कुझु थिए पियो हींअर त उहो तमामु बहितरीन तरीक़े सां अॻियां थी थो सघे, ग़रीबनि खे सुठी हेल्प मिली थी सघे। असां हिन जलसे खे ॾाढो सुठो महसूसु कयूं ऐं असां हर साल हिते ईंदा आहियूं, असां हर साल हिते इंजॉय कंदा आहियूं ऐं असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त असां हिते हर साल ईंदा आहियूं। ऐं मां महरूम शबीर मंगसीअ जी डॉटर आहियां ऐं अॼु मां हिते आई आहियां ऐं मां हुते उनखे महसूसु थी कयां पंहिंजे फादर खे त अॼु हुते न आहे पर हुन जूं सभु ॻाल्हियूं आहिनि हिते, यादगिरियूं आहिनि हुन जूं हुते। सिंध जे लाइ तमामु वॾा ख़तरा खणी आयो हो
जॾहिं तव्हां वफ़ाक़ी सरकार उन सिंध जे ख़िलाफ़ गैर ऐलानिया तरीक़े सां हिकिड़े साज़िशी तरीक़े सां इहो ऐलान मोकिलियो त हू सिंध में तरक़ी जो नओं ॾियार विछाइण चाहिनि था। उन तरक़ी जे नाले में ॿेटनि जी तरक़ी जे नाले में ॿेटनि ते कब्ज़ो करे ऐं सिंधी माण्हुनि जो हज़ारे सालनि खां जेको मादरे वतन सिंध आहे उन सिंध खे सिंध खां कटे डायरेक्ट वफ़ाक़ जे कब्ज़े में ॾियण जी जेका कोशिश कई वई ऐं उन कोशिश जे उन खां पोइ उन डेवलपमेंट जे नाले में सिंध में हिकिड़ी तमामु वॾी आबादी कायम करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी जेका साज़िश जो आगाज़ थियो हो, ऐलान थियो हो, तव्हांखे ख़बर आहे त इन साज़िश जे ख़िलाफ़ पहिरियों आवाज़ जेको थियो उहो तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि मुजाहिद जोधनि साथियुनि जे तरफ़ां थियो। सिंध खे विराए, सिंध खे ढेजारे ऐं सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी जेका साज़िश ज़ियादे ज़माने खां वठी जारी हुई, हर दौर में तरक़ी पसंद पार्टी मादरे वतन जी हिफ़ाज़त लाइ पहिरें अवलीन मोर्चे ते रही आहे, मुक़ाबिलो कयो आहे ऐं पंहिंजे मादरे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजे गरम रत जो जेकॾहिं नज़रानो ॾियणो पियो आहे त तरक़ी पसंद पार्टी जे साथियुनि पंहिंजे गरम रत जो नज़रानो ॾेई पंहिंजी धरती माउ जी हिफ़ाज़त कई आहे। इन ई तरह इन जॾहिं इमरान ख़ान सरकार, इमरान ख़ान जी सियासत ऐं इमरान ख़ान जे तरीक़ेकार खां असांखे कॾहिं ख़ुशफ़हमी न रही हुई। जॾहिं इमरान ख़ान अपोज़िशन में हुयो, जॾहिं उनजो सियासी नज़रियाती बुनियाद दुरुस्त हो त उन वक़्तु इमरान ख़ान असांजी गॾियल जदोजहद में असांजो साथी हो। हिननि स्टेजनि ते तव्हां इमरान ख़ान खे तक़रीर कंदे ॿुधो हूंदो। मुशर्रफ जे 10 सालनि जी आमरियत में इब्तिदाई तरह इमरान ख़ान मुशर्रफ जो साथी हो, पोइ पाकिस्तानी क़ौम खां माफ़ी वठी, पाकिस्तान जे अवाम खां माफ़ी वठी इमरान ख़ान तौबा ताइब थी असांजी अपोज़िशन जी सिफ़ुनि खे शामिल थियो। रहमान मलक सां मिली, MQM सां मिली जॾहिं सिंध ते मिठो निज़ाम आंदो, उहा उन ई सिलसिले जी कड़ी हुई त शहर ऐं बहिराड़ियुनि खे टोड़े हींअर बलदियाती निज़ाम में धार कयो वञे ऐं पोइ आस्ते आस्ते लकीरूं कढी मादरे वतन सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे टोड़ियो वञे। त उन वक़्तु बि तव्हां ॼाणो था, सिंध जी तारीख़ ॼाणे थी, सिंध जो हर बाशऊर माण्हू ॼाणे थो त हैदराबाद सॼी सिंध जे घटी घटी गली गली चौक चौवाटे ते जेके एहतजाजी मेड़ थिया, धरना लॻा ऐं कासिमाबाद जो चौक इन ॻाल्हि जी शाहिदी ॾे थो त जेतिरे ताईं इहो मिठो निज़ाम सिंध खे लागू हो उन वक़्त ताईं कंहिं बि सरकारी गाॾी कंहिं पीपल्स पार्टी जे वज़ीर मुशीर जी का कार कासिमाबाद में दाख़िल न थी सघंदी हुई, पर चोरनि वांगुरु ॿाहिरि रोडनि तां गुज़री हू पंहिंजे घर में वेंदा हुआ। हू अदालतुनि खे पंहिंजे घर जो ग़ुलाम बनाइण चाहिनि था त अदालतुनि जा फ़ैसिला ही पंहिंजे दफ़्तरनि में लिखनि ऐं जज सिर्फ़ कोर्टुनि में वेही उहे अदालती इन जा लिखियल फ़ैसिला पढ़ी माण्हुनि जो मुक़दर जो फ़ैसिलो कनि, क़ौमुनि जे तारीख़ी हक़नि जो फ़ैसिलो कनि। इन जे करे हिननि मज़बूत मर्कज़ियत मड़े हिन मुल्क खे वधीक जारियत में फिटो करे छॾियो आहे। इन करे असां ते ऐं तव्हां ते फ़र्ज़ थिए थो त ही पाकिस्तान जे अंदरि हलंदड़ जमहूरी जदोजहद ऐं इमरान
इमरान भगाओ जेका तहरीक हले पई, इन तहरीक में पंहिंजूं पूरियूं तवानायूं विझणियूं पवंदियूं। मैं एस्टेब्लिशमेंट के उन सारे आकाओं को बताना चाहता हूं कि पाकिस्तान को चलाने के लिए यही वाहिद रास्ता है कि आपको मजबूत मरकजियत के ये ख्याल को तर्क करना होगा। आपको जबरदस्ती पाकिस्तानी बनाने का जो आपने तय किया हुआ है, ये आपको रवैया तर्क करना होगा। पाकिस्तानी कोई बंदूक की गोली से नहीं बन सकेगा। पाकिस्तानी लोग पाकिस्तानी बनने के लिए उनको जेल में डालकर, उनको मिसिंग करके आप जबरदस्ती पाकिस्तान नहीं बना सकते। पाकिस्तान एक जमहूरी रवैये के बुनियाद पे, आइन की हुक्मरानी के बुनियाद पे ये पाकिस्तान बन सकता है, पाकिस्तान चल सकता है। यहाँ के अवाम पाकिस्तान का दिल से एहतराम करते हुए पाकिस्तान के हदूद की हिफाजत भी करेंगे और पाकिस्तान को कबूल भी करेंगे। मैं अपनी पूरी जिम्मेवारी से कहना चाहता हूं, ये तारीख भरी पड़ी है कि आज से पहले जो पाकिस्तान तोड़ा गया, पाकिस्तान के दो टुकड़े हुए, उसमें किसी सियासतदान का हाथ नहीं था, किसी सियासतदान का हाथ नहीं था। यही इस्लामाबाद में बैठे हुए चंद गुमाश्ते हैं जिन्होंने कह रखा है, अपने आप को दुनिया को सियासी गालियां देकर, उन्हें गद्दारी के अलकाब देकर, और ये कहना चाहते हैं कि ये अवाम गद्दार हैं जो अपने वतन की तामीर के लिए अपना खून पसीना बहाते हैं, मेहनत करते हैं, मुश्किल करते हैं, जमहूरी रवैये पैदा करते हैं, आइन की हुक्मरानी के लिए अपनी कुर्बानियां देते हैं। वो उनकी नजर में सब गद्दार हैं। और ये जो बैठे हुए महल में लोग हैं पर्दे के पीछे, वो कहते हैं कि हम मुआफिज हैं, जो दावेदार है हिफाजत के, उन्होंने पाकिस्तान को तारीख में माजी में तोड़ा है। और आज मैं कहना चाहता हूं कि इस मुल्क में जितने खतरे आज पाकिस्तान की रियासत के खिलाफ हैं, माजी में कभी भी इतने खतरे मौजूद नहीं थे। अगर मैं ये कहूं कि इन सारे खतरा के हालात में अगर पाकिस्तान में कोई आलमी हालात, कोई बैनुल-अक़वामी आका और कोई बैनुल-अक़वामी मफादात ऐसी सूरत पैदा करे कि ये पाकिस्तान अपना वजूद कायम रखने के अहल न हो, तो फिर मैं कहना चाहता हूं कि इस नताइज की सबसे बड़ी तबाही सिंध के मुकद्दर में आएगी। क्योंकि सिंध में हम बहुत लसानी नस्ली गुरूह यहाँ रहते हैं, लाखों की तादाद में रहते हैं। हमारे अंदर हमांगी नहीं, हर कोई अपने अपने मफादात से जुड़े हुए हैं, अपने अपने नस्ली, लसानी और मुआशी मसाइल लेकर वो उसी दुनिया में मस्त है। और सिंधी जिन्होंने पाकिस्तान में पहले दिन से लेकर अदम तशद्दुद का रास्ता अख्तियार किया, कोई हमने मिलिट्राइजेशन नहीं की, कोई हमने प्राइवेट फौजें नहीं बनाई, न हमने कोई दहशतगर्दी के किसी सियासत का हिस्सा रहे, पूरा मन लोग हैं। अगर मैं समझता हूं कि अगर पाकिस्तान के वजूद को खतरा आएगा, पाकिस्तान अपना वजूद कायम नहीं रख सकेगा, तो सबसे ज्यादा नुकसान हमारे मादरे वतन सिंध का होगा कि मादरे वतन सिंध पूरी नस्ली लसानी कशीदगी और खाना जंगी के हवाले हो जाएगा, जिसमें पता नहीं कितने बेगुनाह इंसानों का खून बहेगा और यहाँ तबाही बर्बादी हर तरफ फैली होगी। इसलिए ये मेरी जरूरत है
اس لیے یہ تاریخی طور پر میری ضرورت ہے کہ پاکستان قائم رہے، پاکستان کا وجود قائم رہے، اور ہم پاکستان کو آگے بڑھانا چاہتے ہیں، پاکستان کے ساتھ رہنا چاہتے ہیں۔ پاکستان خطرناک ترین حالات سے گزر رہا ہے، عوام کے اندر بہت بڑی بے چینی ہے، مایوسی ہے، بھوک ہے، افلاس ہے۔ اس کے باوجود جو پاکستان کی قومیں ہیں، پاکستان کو تخلیق کرنے والی جو قومیں ہیں، ان قوموں کے مادر وطن پہ اربوں خربوں ڈالر کی ملکیت اور وسائل پیدا ہوتے ہیں، وسائل ہیں، لوگ محنت کرتے ہیں، اس کے باوجود بھی ہمارے بچے بھوکے ہیں، ہمارے گریجویٹ نوجوان بے روزگار ہیں، ہماری بہنیں آج تک کوئی خوشی کا ایک دن گزارنے سے قاصر ہیں۔ عید کا دن بھی ہمارے لیے مشکلات لاتا ہے، کوئی عید کے دن بھی ہمارے بچوں کو ہم نیا جوڑا سلوانے سے قاصر ہیں، اور زندگی کی ساری محرومیاں ہمارے مقدر میں تھوپی گئی ہیں۔ کل آپ کا ایسٹرن بارڈر جو مشرقی بارڈر ہے، وہ آپ کے لیے دشمن تھا، آج آپ کا جو مغربی بارڈر ہے وہ آپ کے لیے سب سے بڑا چیلنج بنا ہوا ہے۔ آپ خود اپنے ارد گرد دشمنیاں بڑھا رہے ہیں۔ کل ایران آپ کا دوست تھا، آج آپ کا دوست نہیں۔ کل افغانستان آپ کا دوسرا گھر تھا، آج آپ کا دوست نہیں۔ اگر یہ رویے آپ اختیار کرتے رہیں گے، اپنے عوام کے گلے پہ پاؤں رکھ کر ان کی زبانیں نوچیں گے، اور اپنے پڑوسوں کے ساتھ اچھے پڑوسوں کی طرح رہ کر ان کے گھر کی خیر مانگے، اور اپنے گھر کے لیے خیر مانگے، اور ان کی خیر کے لیے دعا کریں۔ اگر یہ رویہ اختیار نہیں کیا جائے گا تو یہ ملک اور بربادی کے حوالے ہوگا۔ مجھے پتا نہیں کہ پشتون کیا سمجھتے ہیں، لیکن میں شاید ایک قومی کارکن کی حیثیت سے میں سمجھتا ہوں کہ پشتونوں اقوام کا یہ پورا فیصلہ ہے کہ وہ پاکستان کے ساتھ رہنا چاہتے ہیں اور ملک سمجھتے ہیں، لیکن پاکستان میں غلاموں کی طرح نہیں رہیں گے۔ بلوچ بھی یہ کہتا ہے کہ بلوچ پاکستان میں آزاد شہری کی حیثیت میں اپنے وطن کے وسائل پر حاکمیت اور اختیار کے ساتھ پاکستان میں رہنا چاہتے ہیں۔ ہم پی ڈی ایم میں ہیں، اس وقت پی ڈی ایم جو ہیں ملک میں جو ہیں پارلیمنٹ کی بالادستی چاہتے ہیں، آئین قانون کی حکمرانی چاہتے ہیں، اور انٹیلیجنس اداروں اسٹیبلشمنٹ کو جو ہے سیاست اور الیکشن میں مداخلت اس کی بند کرنا چاہتے ہیں۔ جو بھی اپنی جمہوریت کی اپنی وطن کی بات کرنا چاہتے ہیں، یہ لوگ جو ہیں اسے نفرت کرتے ہیں، اور بھی بہت سے مطالبے ہیں اس کے جو ہیں، مگر اگر ہم اس میں کامیاب ہوں گے انشاءاللہ، یہاں پہ انٹیلیجنس اداروں کی حکمرانی ختم ہوگی، عوام کی حکمرانی ہوگی، پارلیمنٹ کی بالادستی ہوگی، مگر اس کے بعد بھی قومی برابری کے لیے اور قوموں کی وسائل کو جو لوگ لوٹ رہے ہیں، پنجاب کے مقتدر طبقات ہیں، استعماری طبقات ہیں، اس کو روکنے کے لیے جو ہے پونم ضروری ہے، پونم کا چارٹر ضروری ہے۔ ہمیں ایک دوسرے کے ساتھ محنت کر کے بھائیوں کی طرح اسٹرگل کرنا چاہیے۔ اور میں ایک بات کی وضاحت کرنا چاہتا ہوں، پشتون خود غلام ہے، پشتون خود محکوم ہے، سندھیوں کی طرح جو ہیں، جو یہاں سندھ میں جو آباد ہے، یہاں پہ مزدوری کے لیے، محنت کے لیے وہاں سے آ کر جو ہے، مگر میں سارے پشتونوں کو پارٹی کی طرف سے یہ کہنا چاہتا ہوں، ہر پشتون یہاں پہ جس بھی ضلع میں، جس بھی یونین کونسل میں رہتے ہیں، وہ سندھ کی قومی، عوامی، وطنی مفادات کا وفادار ہے۔
और वहाँ पे जो है सिंधी जबान का, सिंधी कल्चर का सर और सिंधी सरजमीन का जो है वो जो है उसका एहतराम करेगा। हमें मालूम है कि हमारे अपने वतन में, हमारे अपने पश्तूनख्वा वतन में जो है बस पश्तून गद्दार है जो अपने कौमी मफादात के खिलाफ काम कर रहे हैं। हमें मालूम है कि बलोच वतन में बस कौमी गद्दार जो है बलोच आवाम के खिलाफ जो है वो काम कर रहे हैं। सिंध में हमें मालूम है कि सिंधी होकर भी जो है वो अपने मादर वतन के खिलाफ, अपने कौम के खिलाफ, अपने ज़बान के खिलाफ, अपने आके हकमियत आके मलकियत के खिलाफ जो है गद्दारी कर रहे हैं। तो लिहाजा हो सकता है कि चंद अफराद जो है यहाँ पर सिंध में जो पश्तून हो वो अपने कौम के साथ भी गद्दारी करें, आपके साथ भी करते हैं। मैं नहीं सिर्फ कौम, हम आपके साथ थे, आपके साथ होंगे। हमारा रिश्ता जो है वो गुलामी का है, हमारा रिश्ता जो है वो सरफरोशी का है, हमारा रिश्ता जो है वो स्ट्रगल का है, हमारा वहाँ का रिश्ता जो है वो वफादारी और ईमानदारी का है अपने वतन के साथ में। और इस रिश्ते को जो है इंशाल्लाह बरकरार रखना चाहिए। हम आपको जो है हम सिंध पे जो है सिंधियों की हकीमियत ताकि मलकियत चाहते हैं। इससे काम किसी बात पे राजी नहीं होना चाहिए किसी भी सिंधी को जो है। और सिंधियों से मैं ये गुजारिश करता हूँ अपने पार्टी की तरफ से जो काम दोस्त, वतन दोस्त, जो डेमोक्रेटिक पार्टियां हैं, लीडरशिप है, उसको एहतियात करना चाहिए। गुजारिश कर रहा हूँ, सिंधियों के साथ जुल्म हो रहा है। बलूच जो काम दोस्त, वतन दोस्त, डेमोक्रेटिक लोग हैं वो भी अलायंस कर लें, पश्तून भी अलायंस कर लें, सराइकी भी अलायंस कर लें, फिर हम अपने आपस में पूनम को जो है एक हमारा अलायंस था और हाँ इंशाल्लाह रहेगा, इसको अभी एक्टिव करना चाहिए। और हमें आप सिंधियों को मैं शाबाश देता हूँ कि सिंधियों ने कम से कम अपनी जबान को जो है तालीमी जबान बनाया है। ये आप फरीन हो, इस काम में आप बलूचों से आगे हो, इस काम में आप पश्तूनों से आगे हो, इस काम में आप लोग जो सराइकियों से आगे हो। इसमें आप लोगों ने बहुत हिम्मत की है। ये दुनिया में काचे भी ये जो लापता कर लाशू पूजू कर नमाज जनाजा पढ़ने लगे रुका तू पैदा कर ताकि जागा एक करीमा मब्बानू करीमा बोलो कनेडा में उनके शहीद कर दे ए जालिमो ता मैयत कम्युनिटी का बेबरा दो ता उन्हें जाए जनाजे में शरीक कर दे मान के चलो जनाजे में भी का पाबंद अली के कई पाबंद दे ता केड़ा जाने भाई केड़ा मुर्दा सोच हम भाई जनाजों पर नहीं चढ़ता
अची कयो तव्हां एतिरो ख़ौफ़ जो जवाबु निभागा तव्हां कहिड़ी शइ जा तव्हां रवाज रखो था तव्हां एतिरा माली ॿियो वरी तव्हां ॿुधाए माजी में गवाह मोहम्मद अकबर इक़बाल बुकी शहीद के जनाजे भी पढ़े ना फिर खाइबाना जिलबाज पढ़े छड़न न जनाजे में शहीद तहाँ जाइयो केड़ी तरह इख्तिलाफ की गिरावट का शिकार है तहाँ में उजरत लाए मां इन्हीं जैसे जैसे मौजूदा तहाँ कारकुन के सलाम कंदुस तहाँ कारकुन बहादुर आयो अरे हिंदी भी जिंदगी हिम्मत बहादुर आयो सूरत पर आयो पर छा है बाबा शऊर पैदा करो यार सिंधी सां मोहब्बत वारो जज्बो पैदा करो सिंधी ॿोली सां मोहब्बत सिंधी धरती सां मोहब्बत सिंधी साल मुस्ताइल सां अरे सिंधी तहादो भाउ असांजी सिंध जी क़ौमी तश्कील ही ॿार बच्चा मुख़्तलिफ़ तबक़ात जा माण्हू अॼु गॾिजी असीं क़ौमी शिकिल वठी रहिया आहियूं असीं वठी रहिया आहियूं सियासी जिदोजहद बि करे रहिया आहियूं इहो क़ौमी आहे ॻाल्हि आहे असां जूं जमायतूं सिंध जे पाकिस्तान जे वफ़ाक़ में सिंध जूं जमायतूं जेके आहिनि उहे पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जो बचाव थियूं करणु चाहिनि क़ौमी मफ़ाद माना सिंध जा क़ौमी मफ़ाद सिंध जी जाग्राफिया ई असांजो क़ौमी मफ़ाद आहे सिंध जी अक्सरियत असांजो क़ौमी मफ़ाद आहे दरिया जो बचाव असांजो क़ौमी मफ़ाद आहे असांजी ॿोली असांजो क़ौमी मफ़ाद आहे असां इन जो बचाव करणु चाहियूं अॼु मुख़्तलिफ़ जमायतूं जमहूरियत जे नाले में सियासत करे रहियूं आहिनि निहायत दिलचस्प ॻाल्हि आहे त कंट्रोल जमहूरियत जूं जमायतूं सभु पैदावार कंट्रोल जमहूरियत जी पैदावार पीपल्स पार्टी अयूब खान जी कंट्रोल जमहूरियत जी पैदावार वरी ॿी जमायत वरी मुस्लिम लीग उहा बि ज़्यादातर जी कंट्रोल जमहूरियत जी पैदावार हीअ वरी परवेज़ मुशर्रफ जे कंट्रोल हींअर मौजूदा इमरान खान वरी परवेज़ मुशर्रफ जी कंट्रोल जमहूरियत जी पैदावार त इहे कंट्रोल जमहूरियत जूं पैदावार सभु जमायतूं जमहूरियत जी ॻाल्हि करे रहियूं छा क़ौम परस्त सियासत ते क़ौम परस्तनि ते तव्हांजे पंहिंजे सिंध जे वासियुनि जो को एतमाद घणो वधे पियो बिल्कुलु सही भाईजान तव्हां सही था चओ ऐं एतमाद बि वधे पियो तव्हां ॾिठो असां क़ौम परस्तनि जी ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु जिदोजहद हली आहे ऐं हलंदी रहे थी असां हुनखे मजबूर कयो आहे डिसीजन वापसि वरितो आहे कोर्ट जे दौर कोर्ट ख़तमु कयो आहे ऐं ॿीहर हुन हिमत कोन थी आहे वापसि करणु इहा माण्हुनि में वॾी दुख जी लहर आहे उनजे करे ऐं असांजा कुझु दोस्त नाराज़ हुआ उहे वापसि आया आहिनि वॾो उत्साह थियो आहे उन्हनि बि ॾिठो आहे ऐं हीअ तव्हांजी मीडिया हिकु गवाह आहे त हींअर बाईपास रोड ते माण्हू आहिनि ऐं हज़ारे माण्हू आया आहिनि ऐं डॉक्टर कादिर मक्सी सां प्यार करनि था सिंध जो पढ़ियो लिखियो जेको नौजवान आहे न्याणी आहे छोकिरो आहे उन जो क़ौम परस्त सियासत ते एतमाद वधियो आहे छा जी हा बिल्कुलु वधियो आहे हींअर क़ौम परस्त जी सियासत में साईं के चओ जेके बि साईं के चओ शागिर्द आहिनि क़ौम परस्त जे हिसाब सां साईं के चओ उहे वधिया आहिनि बिल्कुलु क़ौम परस्तनि जो को जलसो ॾिठो आहे जंहिंमें एॾो डिसिप्लिन नज़र अची रहियो आहे छा सबबु आहे सर सबबु इहो ई आहे असां हर साल ईअं ई डिसिप्लिन मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे माना हीअ वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ साईं के चओ असांजा दोस्त जेके बि आहिनि वर्कर कारकुन असांजो मर्कज़ जेको बि आहे सभु साईं के चओ असांखे डिसिप्लिन सेखारियो वियो आहे सिर कटाए सघूं था हाणे दावत ख़िताब आहे बलोचिस्तान जे मादरे वतन जे जलसे मां उम्मीदूं कहिड़ियूं आहिनि उम्मीदूं त असांखे तमामु घणियूं आहिनि योम मादरे वतन डॉक्टर कादिर मक्सी मां ऐं ईंदड़ साल इंशाअल्लाह हाणे जेके आहिनि अहवालनि में असीं हिननि खे ई ॾिसंदासीं भला इहो हर भेरे चयो वञे थो पर पाकिस्तान जी जेको तक़दीर जा फ़ैसिला जेको आहे वफ़ाक़ी पार्टियूं कंदियूं आहिनि क़ौम परस्तनि खे छो नथो अॻियां आंदो वञे साईं असल में असांजी बदकिस्मती इहा आहे त असांजी सिंधी क़ौम जेकी आहे ख़ाली ढोल जे पोयां आहे
उहो इनखे कोन ॾिसे इनकलाबी जेके माण्हू आहिनि जेके असांजा दोस्त आहिनि जेके असांजा इनकलाबी जेके कादर मंगसी साहब आहे ॿिया आचर हाई बलोच साहब आहे ऐं मामा हमीद मेमण साहब आहे इहे जेके आहिनि इनकलाबी माण्हू आहिनि ऐं जे इन्हनि तमामु घणी जिदोजहद कई आहे इंशाअल्लाह ताला हाणे अहिड़ो के बारे ही ऐवाननि में हूंदा इंशाअल्लाह ऐं दोस्त सभु साथ ॾींदा असां बदीन खां आया आहियूं असांखे जलसे में जाम मज़ो अचे पियो अॼु असांखे ईअं पियो लॻे ईअं योम वादरा जेको जलसो आहे ईअं पियो लॻे ॼण असांजे लाइ ईद जो ॾींहुं हुजे असांखे जाम ख़ुशी थी आहे इन जलसे में अची करे असां हिन जलसे में आहियूं इहो साबित कयो त सिंधी क़ौम हिकु आहे चाहे कहिड़ो मज़हब हुजे चाहे कहिड़ी बि ॿोली हुजे पर सिंध धरती ते कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं ईंदो त असां गॾिजी साथ ॾींदासीं छो त सिंधी क़ौम हिकु हुई हिकु आहे ऐं हमेशह हिकु रहंदी तमामु सिंधियुनि खे गैरतमंद सिंधियुनि खे मादरे वतन जो मुबारकूं ये बोले तमाम जी डॉक्टर कादिर मक्सी रहिजी विया महरूम रहिजी विया ऐं उते जागीरदारी टोला मड़िया विया धारी आबादकारी मड़ी वई ऐं अॼु ॾींहं ताईं उहे क़ौमूं जेके आहिनि पंहिंजे साहब चयो आहे राह तख्ता है सब शेर जाना चलो राह तख्ता है सब शेर जाना चलो तीर इल्जाम भी संगे दुश्मन भी रोज नाकाम भी सुबह नौशा मादरे वतन जो जलसो असांखे तमामु घणो एक्साइटेड थो करे छाकाणि त हीउ हिकु हर साल इहो जेको मुसलसल जेको हर साल जलसो थियण जे करे असांजे अंदरि हिकु नओं जज़्बो थो आणे उहो जज़्बो जेको सिंधियुनि खे हिकु थो करे उहो जज़्बो जेको असां सिंधियुनि सभिनी सिंधियुनि खे हिकु थो करे ऐं इन ॻाल्हि जो सबूत थो ॾियारे त जिथे बि कंहिं बि कुंड कुड़छ में सिंध जे कंहिं बि कुंड कुड़छ में असां कंहिं बि ज़ात सां कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदा हुजूं पर जॾहिं सिंध धरती जी का ॻाल्हि थिए त असां सभई सिंधी हिकु था थी वञूं ऐं सिंध जे ख़िलाफ़ु उन्हनि सिंध जे दुश्मन जे ख़िलाफ़ु हिकु ई आवाज़ में हिकु ई अंदाज़ में कंदासीं ताज़ो हिकिड़ो इशू आयो आहे जेको माण्हुनि खे बेघर करे पियो असांजो चीफ जस्टिस पाकिस्तान कराची जो रहाकू आहे उनखे ख़बर आहे कराची जा कराची जा नाला बंदि हुजण जे करे कराची ॿुॾे पियो बरसातुनि ऐं मींहं जे करे त उन जे करे हुन हिकिड़ो गुजर नाला फलाना नाला मरीर नाला बाबा ख़ाली करायो पर असांजे भोतारनि उनखे अमली शिकिल ॾेई सारे सिंधियुनि खे ख़ासि करे ग़रीब बेपहुच माण्हू उन्हनि खे जेको तबाह ऐं बर्बाद कनि पिया वाहन जे टपनि ते जेके माण्हू वेठा आहिनि भाई उन्हनि खे तव्हां हटायो 15-20 फुट बेशक उन्हनि जो बरम ख़ाली हुजे पर उन नाले ते 200 फुट 250 फुट हज़ारे माण्हुनि खे ज़लील ऐं ख्वार करनि पिया बग़ैर कंहिं नोटिस जे बग़ैर कंहिं मुआवज़े जे बग़ैर कंहिं मुतबादिल जगह ॾियण जे ईअं रुलाइनि पिया सिंध जे वेझे माज़ी जे तारीख़ जो हिकु तारीख़ साज़ किरदार जे सिंध जे तारीख़ी शहर नसरपुर में 1938 में पोरियत अब्दुल्ला दाऊद पोटो जे घर में जनम वरितो पाण इब्तिदाई तइलीम नसरपुर में हासिल कई पोइ एसएम हाई स्कूल टंडवाला यार मां 56 में मैट्रिक पास करे घर जी गुरबत मिटाइण लाइ खुराक खाते में नौकरी कई सॼी राति जागी इल्मी पोरे ज़रिए दुनिया के तहक़ीक़ ते बदल इल्मी ख़ज़ानो फ़राहम करे रहियो आहे शख़्सी नुमाइश खां पासीरो शख़्स जंहिंजो महवर सिंध ई सिंध आहे उहा सिंध जेका समूरनि ग़ुलामनि खां आजी हुजे अहिड़नि वीचारनि ऐं अमलनि सबबु खेसि तमामु वॾी क़ीमत पिणु अदा करणी पई आहे जंहिंमें जनरल ज़िया ऐं बेनज़ीर हुकूमत दौरान क़ैद ऐं बंद जूं सहूबतूं पंहिंजो कारोबारी नुक़साननि खे बर्दाश्त करिणो पियो आहे किताबनि कई एडिशन पिणु छपिजी चुका आहिनि अणछपियल किताबनि जो पिणु वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे खेसि 4 दफ़ा आलमी अदब में आलमी नोबल अवार्ड जे लाइ सिलेक्ट कयो वियो हो सदन जो नालो तजवीज़ थी चुको हो अणछपियल किताब सदर पाकिस्तान तरफ़ां बि खेनि अदबी ख़िदमतुनि ते सितारा इम्तियाज़ एवार्ड प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड ऐं ॿिया ई केतिरा एवार्ड ॾिना विया आहिनि सिंध तरक़ी पसंद पार्टी
जे हिन 30 योम मादरे वतन जी अवार्ड कमेटी तरफा अहिड़ी तारीख़ साज़ शख़्सियत मोहतरम साईं यूसुफ शाहीन साहिब जे नाले ते कयो आहे। असां ऐं सॼी लाइफ टाइम अचीवमेंट एवा ऐं उहो वठण जे लाइ आऊं खेनि गुज़ारिश कयां थो त डॉक्टर साहिब जिन खां लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड गोल्ड मेडल ऐं 40 तोला चांदीअ जी शील्ड हासिल करण जे लाइ अॻिते अचनि। ही गोल्ड मेडल आहे जेको सुंजो क़ौमी सरमाणो जनाब डॉक्टर कादर मुफ्ती साहब यूसुफ शाहीन खे पंहिंजे हथनि सां पाराईंदो। ही क़ौम जे तरफ़ां मञता आहे भरपूर तारियूं। सदा जी सिंध मां शुक्रगुज़ार आहियां मूंखे 2 अवार्ड ॾियण जे लाइ सम्झो वियो। मां इन मौक़े ते छाकाणि त सॼी उमिरि असां सिंध खे ॾुखनि में ॾिठो आहे ऐं 1956 खां ईंदे अॼु ताईं मूंखां माण्हू सुवाल पुछंदा आहिनि त सिंध जेका आहे उहा कॾहिं का सुखी हुई। जेके 2 सबक पढ़ाया विया, हिकिड़ो सबक हो त भई असीं सूफ़ी आहियूं ऐं ॿियो सबक पढ़ायो वियो त ही दारुल इस्लाम आहे सिंध, जिते सभ खां पहिरीं बरसगीर में असां सिंधियुनि जेको आहे सो इस्लाम क़बूल कयो। सो उन करे हाणे असांजे लाज़िम आहे त सिंध जा सभु दरवाज़ा खोले छॾियूं, सॼी सिंध खे चऊं सॼी दुनिया जेको आहे जे मुस्लमान आहिनि उहे सिंध में अची आबाद थियनि। हींअर बि 3 करोड़ खां वधीक माण्हू सिंध में अची विया आहिनि। जेको आहे सो अधु खां वधीक आबादी जेका आहे हर सिंधी जे चइनी पासनि खां 4 सिंधी बीठा आहिनि, गैर बीठा आहिनि माण्हू। MNN TV News.